रिश्तेदारी रिश्तेदारी फ़क़ीर मुंहिंजी जान जा टुकड़ा पैसनि ऐं ॾोकड़नि जी हूंदी अथई, नालनि जी रिश्तेदारी नाहे हूंदी। इहे माण्हू जेके ईअं ई चवंदा आहिनि त हीअ असांजे चाचे जो, मामे जो, फुफी जो पुटु आहे, पर तेसीं केरु कंहिंजो न आहे हूंदो जेसीं हुन वटि पैसो न आहे हूंदो। तव्हां भली अॻिलनि लाइ केतिरा बि भला थी वञो, पर जे सुञा आहियो त कख जा न आहियो। ऐं फ़क़ीर तो बि ॾिठो हूंदो, आऊं बि ॾिसां पियो, ऐं दुनिया बि ॾिसे पई, जंहिं वटि ॿ टे रुपया अची वेंदा आहिनि त उहो पंहिंजनि सां ई ग्रामर ते ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे ऐं ॿियनि जे अॻियां पंहिंजनि खे ई चवंदो आहे त इहे अलाए केरु आहिनि, जाहिल ॼट चरिया, असांजा कुझु ई नथा लॻनि। दुनिया खे बि अहिड़ा ई माण्हू खपनि जंहिं वटि रुपयो पैसो आहे, उहो भले शिकिल शबीअ जो किनो ऐं बदसूरत छो न हुजे, माण्हुनि सां ॻाल्हाइण जी तमीज़ न हुजे, भली अणपढ़ियल ऐं जाहिल माण्हू हुजे, पर उनखे त रिश्ता बि भला मिली वेंदा आहिनि। उनजो तालुक भले कहिड़ी क़ौम या कहिड़ी ज़ात सां हुजे, पर चवंदुसि त हीउ भाउ माण्हू आहे, ज़मीनदार आहे, सेठ माण्हू आहे, पर जंहिं वटि पैसा न आहिनि हूंदा, उहो भले केतिरो बि सुहिणो जवान हुजे, पंज हथियो सिणी जो गुल हुजे, पढ़ियल लिखियल बाइख़लाक़ घर जो हुजे, पर सिर्फ़ ग़रीब हुजे त हुन ते तोखे पंहिंजा ई चवंदा, छॾियोसि करे, ही छा कंदो, सॼी उमिरि त मज़दूरी कई अथई ऐं हाणे बि कहिड़ा वरी जहाज़ उॾारींदो। तो सम्झे मुंहिंजी जान जा टुकड़ा, ही सॼो मसइलो अथई पैसे जो, ॿियूं ख़ाली ॻाल्हियूं अथई। उन करे पैसो ठाहे, पैसो सभु कुझु मिली वेंदई।